अमेरिकी सदर जो बाइडन जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ख़त नई चूंडियल हुकूमत लाइ नेक ख्वाहिशुनि जो इज़हार। अमेरिकी सदर पारां पाक अमेरिका विच में मज़बूत पार्टनरशिप के हथी ॾियण जो ऐलान। संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में पार्टनरशिप आलमी सलामती लाइ वॾी अहम आहे। अहम तरीन चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ अमेरिका पाकिस्तान सां गॾु बीठल आहे। मुआशी तरक्की, सिहत ऐं तालीम खे गॾिजी हथी ॾिनी वेंदी। जटादार ज़रई तरक्की जे लाइ पाकिस्तान जी मदद कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां उहिदो संभालण खां पोइ अमेरिकी सदर जो इहो पहिरियों ख़त आहे। मईशत जी बहितरीअ लाइ को बि सियासी ऐं इंतज़ामी दबाव बर्दाश्त न कंदासीं। पाकिस्तान जी तरक्की ऐं खुशहालीअ जे लाइ सियासी अफ़रातफ़री जो ख़ात्मो करणो पवंदो। इलेक्शन खां पोइ नयूं हुकूमतूं बणिजी चुकियूं आहिनि। मुल्क में सियासतदाननि में वीछा आहिनि जिन जो ख़ात्मो करणो पवंदो। पाकिस्तान केतिरनि ई ॾुखियाईनि जो शिकार रहियो आहे। 76 वरियनि में गैर क़ानूनी स्मगलिंग पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु रसायो। इतिहादी हुकूमत 2.5 लाख टन खंड एक्सपोर्ट जी इजाज़त ॾिनी हुई। उहा हक़ीक़त आहे त खंड अफ़गानिस्तान स्मगल थी वई। बिजली चोरीअ सबबि हर साल 400 खां 500 अरब रुपयनि जो नुक़सानु थिए थो। पेट्रोलियम जे मैदान में भी चोरी थी रही है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो स्मगलिंग के खात्मे बाबत इजलास के खिताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जी नई सिर जोड़ जक करे छॾी। नई सिर जोड़ जक बावजूद काउंसिल अदम तवाज़ुन जो शिकार। काउंसिल में पंजाब जा 4, KPK जा 2 मेंबर शामिल। नंढनि सूबनि सिंध ऐं बलूचिस्तान जो हिकु मेंबर शामिल कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सरबराही में 8 रुकनी काउंसिल में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर भी मेंबर हूंदा। 3 वफ़ाक़ी मेंबरनि मां 2 मेंबरनि बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ परडेई वज़ीर इसाक डार जो तालुक़ पंजाब सां आहे। वफ़ाक़ी मेंबरनि में KPK सां तालुक़ रखंदड़ सफ़ीरनि जो वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम भी शामिल। काउंसिल जी नई सिर जोड़जक आइन जे आर्टिकल 153 तहत कई वई। वज़ीर आज़म जी सदारत हेठ गैर कानूनी सरगर्मियुनि के खिलाफ कदमनि के हवाले से इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत चइनी सूबनि के वॾनि वज़ीरनि की भी शिरकत। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि विच में बिजली चोरीअ के खिलाफ पॉलिसी मुआहदे की मंजूरी। डस्कोस के जदीद बुनियादनि ते नए सिर जोड़जक के मुआहदे की भी मंजूरी ॾिनी वई। बिजली चोरी रोकण लाइ स्मार्ट मीटर्स लगाइण लाइ मुआहदो भी मंजूर। निगरान हुकूमत मईशत की बहाली लाइ सुठा कदम खयां। बेहतर मुआशी पॉलिसियुनि जे करे मईशत जल्द मुस्तहकम थींदी। मुआशी बहाली लाइ कदम खयां पिया वञनि। मईशत की बेहतरी में स्टॉक मार्केट जो मुख्य किरदार आहे। फेबरवरी में करंट अकाउंट सरप्लस थी वियो। IMF सां ॻाल्हियूं जारी आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब के खिताब। संदसि चवणु आहे त IMF सां माइक्रो इकोनॉमिक स्टेबिलिटी खे बरक़रार रखंदासीं। IMF जी वॾे प्रोग्राम में शामिल थियण पिया वञूं। हुकूमत जी ऑपरेशनल ख़र्चनि में घटिताई करणी आहे। नुक़सान ॾींदड़ इदारनि खे खांगायो वेंदो। FBR में सुधारण लाइ कम करे रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी सां ईरान ऐं फ़लस्तीन जे सफ़ीरनि जी धार मुलाक़ात। फ़लस्तीनी सफ़ीर पारां ग़ज़ा में इसराइली फ़ौज जे दहशतगर्दीअ बाबति आगाही। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान फ़लस्तीनी भाउरनि जे लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदो रहंदो। फ़लस्तीनी अवाम इसराइली कब्ज़े ख़िलाफ़ टिके अरसे खां जिद्दोजहद करे रहियो आहे। आलमी बिरादरी फ़लस्तीनियुनि जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाइण लाइ क़दम खणे। शहीद बेनज़ीर भुट्टो की न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी बिना मुकाबले NA 207 तां MNA चूंडजी वई। रिटर्निंग ऑफिसर मूजिब NA 207 ते आज़ाद हैसियत में चूंड विढ़ंदड़ 3 उम्मीदवार आसफा भुट्टो ज़रदारी के हक़ में हथ खणी विया। 3 उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी काग़ज़ वापस वठण खां पोइ आसफा भुट्टो ज़रदारी बिना मुकाबले कामयाबी माणे वरिती आहे। आसिफ अली ज़रदारी जी सदर चूंडण खां पोइ NA 207 वारी सीट ख़ाली थी वई हुई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसफा भुट्टो ज़रदारी जे बिना मुकाबले कामयाबी जो नोटिफिकेशन ऐं संदसि तस्वीर सोशल मीडिया ते जारी करे छॾी। सिंध के बैराजन ते पानी की शदीद खोट। डाउन स्ट्रीम कोटली में पानी जो वहकरो बंद थी वियो। लाड़ ऐं सामुंडी पट्टी में पीअण जे पानी मिलण मुश्किल थी वियो। रन मोहम्मद खान बदीन सिजावल ठटे ऐं ॿियनि इलाइक़नि में ॾुकार वारी सूरतयाल। गुड्डू ऐं सखर बैराज ते भी पानी की खोट। बेगारी सिंध फीडर राइस केनाल के बंद किया वियो। सिंधु दरिया में पानी बदिरां वारी उॾामण लगी।
इरसा सिंध के खरीफ़ में कपह जी पोखाई लाइ घुर्बल पाणी फ्राहम करण खां इनकार करे छॾियो। खरीफ़ सीज़न में पाणी जी विर्छ ऐं पाणी मुआइदे पैरा 2 तहत करण खां मुआज़रत। इरसा तर्जमा राणा ख़ालिद जो चवणु आहे त पाणी जी सूरत हाल बहितर नाहे। खरीफ़ में जे सूबे जो जेतिरो हिसो हूंदो ओतिरो ॾिनो वेंदो। खरीफ़ में पाणी जी विर्छ टे रुखी फॉर्मूला तहत कई वेंदी। पाणी विर्छ वारो मामिलो CCI में आहे। जेसिताईं गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल फ़ैसिलो नथी करे सघे तेसिताईं विर्छ जो लाॻू फॉर्मूला जारी रहंदो। हैदराबाद शहर के पीअण लाइ फ़राहम थींदड़ पाणी इंसानी सिहत लाइ हानिकार करार। पीअण जे पाणीअ में TDS वैल्यू 610 आहे। पाणीअ में TDS वैल्यू 500 खां घटि हुजणु लाज़मी आहे। 500 खां वधीक TDS इंसानी सिहत लाइ हानिकार आहे। महरान यूनिवर्सिटी जी रिपोर्ट। चीफ इंजीनियर कोटली बैराज हैदराबाद जे मेयर कमिश्नर DC ऐं वास्तेदार इदारनि खे ख़त लिखी छॾियो। पाणी खे चङी रीति ट्रीटमेंट करण जी दरख़्वास्त। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी चीनी सफ़ारतखाने आमद। चीन जे सफ़ीर ऐं चीन खां आयल जांच टीम खे शांगला हमले जी जांच में थियल अॻभराई जे हवाले सां आगाही। मोहसिन नक़वी पारां चीनी इख़्तियारनि खे चीन जे शहरनि जी सिक्योरिटी बाबति बि आगाह कयो वियो। पाक चीन सहकार खे सबूताज़ करण जी का बि कोशिश कॾहिं कामयाब न थींदी। चीनी सफ़ारतखाने जो बयान। कक्कड़ जे PS 80 कैन शाह ते नंढी चूंड PP उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। PS 80 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ज़ुबैर अहमद जुणे जो बिना मुक़ाबले कामयाब थी वियो। आज़ाद उम्मीदवारनि हाजी असगर शेख ऐं ग़ुलाम क़ादिर चांडियो PP उम्मीदवार जे हिमायत में हथु खणी छॾियो। अॻूणे MPA अब्दुल अज़ीज़ जुणे जो जे लाॾाणे बाद PS 80 जी सीट ख़ाली थी हुई। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सेकेंडरी स्कूल टीचर जी भर्तियुनि लाइ थींदड़ पेपर लीक करण वारो मामिलो। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत केस में नामज़द सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे स्टेट असिस्टेंट कंट्रोलर समेत 3 मुलाज़िमनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चईन पटेवालनि जी 2-2 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत जे जज सैयद खलील हुसैन जाफ़री जवाबदारनि जी ज़मानत ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पारां असिस्टेंट कंट्रोलर ज़ैनुल आलम खोड़ो सजाद ऐं एहसन ज़हीर अबड़ो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। जवाबदार शाहज़ेब जाफ़री, शाहज़ेब अबड़ो ऐं दानियाल समेत 4 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर। सनतुनि खे फ़राहम थींदड़ गैस अघनि में वाध करण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। सिंध हाई कोर्ट में 400 खां वधीक सनतुनि जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। अदालत सनतुनि खे फ़राहम थींदड़ गैस अघनि में वाध जा 2 नोटिफिकेशन मुअतल करे छॾिया। उगाड़ी उन वक़्तु थींदी जॾहिं नोटिफिकेशन जमा कया वेंदा। अदालत जो हुकुम। रफ़ा में दाख़िल थियण जी तयारी करे रहिया आहियूं। रुगो फ़ौजी दबाव ईयर गमालिन जी आज़ादी जी ज़मानत ॾींदो। हमास ते लगातार फ़ौजी दबाव विझी रहिया आहियूं ऐं जारी रखंदासीं। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो बयान। चवे थो उत्तर गज़ा ऐं ख़ान यूनिस ते कब्ज़े खां पोइ रफ़ा में ज़मीनी ऑपरेशन जे लाइ बि तयार आहियूं। सरहद में जो 2 हफ़्ता अगवा थियल मज़दा ड्राइवर खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा। आंदिल संदराणी जे कचे मां मुदसिर सिद्दीक़ खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन दौरान भावल नगर वासी मुगदी खे बाज़ियाब करायो आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ॿिया मुगदी बि बाज़ियाब कराया वेंदा। सिंध सरकार पारां योम अली अलैहिस्सलाम जे मौक़े ते तालीमी इदारनि में मोकल जो ऐलान। 21 रमज़ान ते सॼी सिंध में तालीमी इदारा बंदि रहंदा। नोटिफिकेशन जारी। बाबर आज़म खे हिकु भेरो ॿीहर T20 टीम जी क़यादत सौंपण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि सिलेक्शन कमेटी गॾियल तौर ते बाबर आज़म खे कप्तानी ॾियण जी तजवीज़ ॾिनी, जंहिंजो ऐलान जल्द कयो वेंदो। बाबर आज़म न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ 5 T20 मैचनि जी सीरीज़ में टीम जी क़यादत संभालींदो।